ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा ब्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार बाप जी मां सुल्तान। हाणे मां आत्मा परमात्मा के निराकार रूप में याद थी करा। हाणे बाबा जा मां वाक्य थी ॿुधां जेका बाबा ब्रह्मा जी तन द्वारा ॿुधाया अथई। ओम शांति। अॼु बिठा बिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, तव्हांखे हाणे पतो अथव न कि मां निराकार परमात्मा हिन ब्रह्मा जी तन में अची करे ज्ञान थो ॿुधायां। हिन में कोई ड्रिजण जी ॻाल्हि न आहे। परमात्मा असां आत्माउनि खे ज्ञान थो ॿुधाए त हिन में कोई ड्रिजण जी ॻाल्हि न आहे। इहे कोई साधु महात्मा न आहे जो कोई तव्हांखे बदुआ ॾे या गुस्सो करे। उन्हनि साधुअनि आदि में त ॾाढो क्रोध हूंदो आहे न, त उन्हनि सां माण्हू ड्रिजंदा आहिनि कि काथे साधु जी चयो न मञो, गुरु जी आज्ञा न मञी त श्राप न ॾेई छॾियो। भक्ति में माण्हू ड्रिजंदा आहिनि न। अॼु कुझु भक्ति जी रस्म न कई, विर्त न रखियो, पाठ न कयो, माला न जपी या टिकाणे न वियासीं, हेॾे न वियासीं, न कयोसीं त माण्हू ड्रिजंदा आहिनि काथे असां सां कुझु बुरो न थी वञे। ऐं जंहिं ॾींहुं कुझु न कंदा आहिनि उन ॾींहुं कुझु बुरो थी वेंदो अथनि त माण्हुनि खे लॻंदो आहे अॼु मां पाठ न कयो, अॼु मां मंदरु न वियमि, अॼु मां गुरुद्वारे न वियमि त मूंसां गॾु बुरो थी वियो, मूंखे पाप ॾेई छॾियईं भॻवान। परंतु बाबा हिते चए थो कि मां तव्हांखे सिर्फ़ु सम्झ थो ॾियां। उन सम्झ खे अगरि तव्हांखे सुठी लॻे थी उहा सम्झ त उहा सम्झ खे अपनाए करे जीवन में हलो। अगरि नथी सुठी लॻे त उहा तव्हांजी मर्ज़ी अथव। मां तव्हांखे कोई पाप या श्राप आदि न ॾींदमि। मनुष्य आत्मा भक्ति में बि कोई देवी देवता या कोई ईअं पाण पूजा न करूं त श्राप या न मिलंदो आहे। हा, गुरु आदि गुस्सो थी वेंदा आहिनि त थोरो बुरो लॻंदो आहे। परंतु बाबा चए थो कि तव्हांजी आत्मा में तव्हां सां गॾु अगरि अॼु बुरो कुझु थियणो आहे त उहो तव्हांजी आत्मा में पहिरियों खां ई लिखियलु आहे। छो जो पिछले जन्मनि में तव्हां जेको बुरो कर्म करे आया आहियो उनजो मूंखे हिसाबु हिन जन्म में या कहिड़े बि जन्म में कहिड़े बि रूप में ॾियणो ई आहे। अगरि उहो हिसाबु किताबु अॼु चुकतो करिणो आहे ऐं अॼु मां पाठ न कयो त उनजो प्रभाव ज़्यादा थी वेंदो आहे। ऐं अगरि मां पाठ या कुझु जेको बि मां नियम कंदी आहियां उहो कंदी रहींदमि त उहा ॻाल्हि थींदी लेकिन प्रभाव घटि थींदो। उन सां मुंहिंजो ज़्यादा दुख या घाटो न थींदो। त हीअं कोई बि असांखे पाप श्राप न ॾींदो आहे, लेकिन रोज़ रोज़ भॻवान खे यादि करण सां असांजा पाप कर्मनि जो प्रभाव घटि थी वेंदा आहिनि। लेकिन भक्ति में असांखे रोज़ करणो पवंदो। जॾहिं न करूं त प्रभाव ज़्यादा थींदो। लेकिन हिते बाबा असांखे परमानेंट इलाज थो ॿुधाए कि स्वयं खे आत्मा सम्झी करे निराकार रूप में परमात्मा खे यादि करण सां तव्हांजी आत्मा जा जेका पाप कर्म लिखिया आहिनि उहे मिटिजी वेंदा। अर्थात उहे असांखे प्रैक्टिकल में चुकतो न करणा पवंदा। त भक्ति ऐं ज्ञान में अर्थात सम्झ सां भॻवान खे यादि करण ऐं भक्ति सां यादि करण में ॾाढो डिफरेंस आहे। भक्ति महिनत ऐं हिते सहज रीति सां असां पंहिंजी जन जन्मांतर जे पापनि सां मुक्त था थियूं, पाण में दैवी गुण धारण था थियनि। बाबा चए थो हिते तव्हांखे कहिड़ी बि ॻाल्हि सां ड्रिजणो न आहे। पाप तव्हांखे कोई ड्रिजाए नथो। बाबा चए थो मां दुनिया में माण्हू बाप खां ड्रिजंदा आहिनि अगरि कोई शैतानी कंदा आहिनि त। उहो लौकिक बाप त गुस्सो थींदो आहे, मतिलबु शरीर जो माउ बाप गुस्सो कंदा आहिनि। हिते त इहो परमात्मा अगरि असां परमात्मा जो चयो बि नथा मञूं त गुस्सो बि न कंदो आहे। सिर्फ़ु असांखे सम्झाईंदो आहे कि बच्चे अगरि तव्हां हीअं न कंदव त तव्हां सां गॾु अहिड़ो थींदो। सम्झानी ॾेई छॾंदो आहे। पोइ असां अगरि चए ते हलंदासीं त असां बची वेंदासीं, अगरि चए ते न हलंदासीं त पोइ असांखे सज़ा मिलंदी न, पंहिंजा ई जन जन्मांतर जे लाइ नुक़सानु कंदो। त बाबा चए थो
मां तव्हांखे सम्झानी ॾियां थो, तव्हांजे अॻियां जे जीवन जे लाइ सुधारण लाइ तव्हांखे सम्झानी ॾियां थो। बाक़ी हीअं न कि तव्हां मुंहिंजे चइते न हलंदव त मां नाराज़ थी वेंदमि। मां चवां थो ॿार पाण खे सुधारो, मूंखे यादि करे इहा अटेंशन ॾियो, छो जे हाणे ॿियो कोई उपाय आहे ई न। बाबा चए थो मूंखे यादि बि करो, जेकी मां तव्हांखे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायां थो उन्हनि खे बि सिमरन कंदा रहो। कि अॼु असांखे परमात्मा टीचर ठही करे छा छा पढ़ायूं, दैवी गुणनि जी धारणा बि करो। हाणे पंहिंजे संस्कार स्वभाव गुणनि ते बि असांखे ध्यानु ॾियणो ऐं सभु कुझु धारण करण लाइ असांखे बाबा खे घड़ी घड़ी यादि करिणो आहे। बाबा चए थो यादि मुख्य आहे, बाक़ी जो मां सृष्टि जो चक्कर जो ज्ञान ॾिनो आहे कि सृष्टि कीअं चक्कर खाईंदी आहे, उहो त नॉलेज जे हिसाब सां आहे। इन सृष्टि चक्कर जे ज्ञान सां तव्हांजी कमाई थींदी। हाणे बाबा चए थो कि तव्हां में आसुरी गुण आहिनि, नंढनि ॿारनि में बि आसुरी गुण हूंदा आहिनि, लेकिन उन्हनि खे मारणो बिल्कुलु बि न खपे। ॾिसो मां तव्हांखे मारां थो, मां तव्हांखे एॾी शिक्षा ॾियां थो न कि ॿार काम क्रोध लोभ मोह अहंकार में न वञो। हाणे विकारनि खे छॾो, तव्हां नथा मञो त मां मारां थो, तव्हांखे अंत ताईं मां सेखारींदो वेंदुमि। ईअं ई बाबा चए थो कॾहिं बि असांखे ॿारनि जे मथां हथु न खणणो, हुनखे मुख सां शिक्षा ॾियो, हुनजी कोई चीज बंदि करे छॾो। इन रीति तव्हां हुननि खे शिक्षा ॾेई सघंदा आहियो, लेकिन हथु न खणणो खपे, छो जे असां अगरि हुननि खे मारंदासीं न त उहो सिखी वेंदा आहिनि। त कल्ह जो तव्हांजे मथां त हथु न खणंदा, लेकिन अॼुकल्ह जो माण्हू ॿार त खणी बि वठंदा आहिनि, लेकिन सिखाइण वारा त असां। लेकिन अगरि वॾनि जे मथां न त पाण में जॾहिं ॿार खेॾंदा आहिनि त उहो हिक ॿिए खे मारणु लॻी वेंदा आहिनि। त उहो मारणु कीअं सेखारियो, असां ई सेखारियो न। असां हुनखे चयो ईअं न कर, हुन न मञी त असां मारियोसीं। त उहो बि कल्ह ॿारनि सां खेॾंदो, ॿार न मञंदसि त उहो बि मारंदा। हुनखे लॻंदो अच्छा जेको चयो न मञंदो हुनखे मारिबो आहे त उहो बि मारंदा। त इन करे बाबा चए थो मारणो बिल्कुलु बि न आहे, सिखाइबो आहे। सतयुग में कॾहिं बि ॿारनि खे मारंदा न आहिनि, त ॿार ॾाढा सुठा हूंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि भारतवासी खां विदेश वारा ॾाढा सुठी रीति ॿारनि खे पालंदा आहिनि, उहो ॿारनि खे कॾहिं मारंदा न आहिनि। बाबा चए थो हिते मां बि तव्हांखे सेखारियां थो न, बाबा आत्माउनि सां ॻाल्हाए थो। बाबा शरीरनि खे न ॾिसंदो आहे, आत्माउनि खे ॾिसंदो आहे। बाबा आत्मा खे ॾिसी करे आत्मा खे ज्ञान सम्झ शक्ति भरंदो आहे, छो जे संस्कार कंहिंमें हूंदा आहिनि, आत्मा में हूंदा आहिनि न। असां त शरीर खे ॾिसी करे माण्हुनि खे सेखारींदा आहियूं, कोई चयो न मञंदो आहे त शरीरनि खे मारंदा आहियूं, लेकिन हुनजी आत्मा खे असांखे ॾिसी करे सम्झाणी ॾियणो आहे। हुनजी आत्मा में असांखे परमात्मा खे यादि करे हुनजी आत्मा में शक्ति भरणी आहे कि परमात्मा हिन आत्मा खे बि सही सम्झ ॾे, हिनजो इहो संस्कार ख़तमु थी वञे। इन रीति बाबा चए थो सम्झायो। हाणे मां तव्हांखे पढ़ायां थो, टीचर छा कंदो, सेखारींदो आहे न, सुधारंदो आहे। हाणे मां बि तव्हांखे टीचर ठही करे सेखारियां थो, सुधारां थो। मां तव्हांजो बाप बि आहियां, टीचर बि आहियां, त सतगुरु बि आहियां। कहिड़ा कहिड़ा ॿार ॾाढा ख़राब बि हूंदा आहिनि, माउ बाप जे नक में दम करे छॾींदा आहिनि। माउ बाप खे सभु कुझु ॾिसणो पवंदो आहे, लेकिन त बि बाबा चए थो जेतिरो थी सघे मारे करे न प्यार सां सेखारियो। छोटे छोटे पन में कोई ॿार ख़राब थी वेंदा आहिनि, ॿार चवंदा आहिनि मां ग़रीब निवाज आहियां न, मां हाणे हिन भारत जेको ग़रीब आहे, छो जे भारत सत्य हुयो न, भारत हिन समय धन जे हिसाब सां बि ग़रीब आहे, त आत्माउनि जो संस्कार स्वभाव जे हिसाब सां बि ग़रीब आहे। आत्माउनि में बि शक्ति न आहे न। ॾिसो ॿाहिरां वारा केॾा सुठी सुठी चीजूं ठाहींदा आहिनि, ॿाहिरां वारनि में सम्झ सुठी आहे, भारतवासियुनि में न आहे। ॿाहिरि वारा पंहिंजे धर्म खे जे हिक ई शास्त्र खे मञंदा आहिनि, उहो बि सम्झंदा आहिनि कि असांजो धर्म स्थापक जो आहे उहो उन चई निराकार खे यादि करो, चाहे मुस्लिम धर्म वारा हुजनि चाहे ईसाई वारा हुजनि। लेकिन भारतवासी धन सां बि ग़रीब आहिनि त बुद्धि सां बि ग़रीब आहिनि, संस्कारनि सां बि ग़रीब आहिनि। हाणे मां तव्हांखे सम्झायां थो,
कि ख़ासि भारत में मनुष्यनि जी छा हालत थी वई आहे, तमो प्रधान दुनिया थी वई आहे। अहिड़े भारत में ही मां अची करे हिनखे सतो प्रधान स्वर्ग ठाहींदा। ॾिसो, भारतवासियुनि जी बुद्धि मां एॾी सुठी थो करां कि भारतवासी एतिरो धन था कमाइनि मुंहिंजे हिन ज्ञान सां कि उन्हनि खे सतयुग में सोने हीरे जा महल मिलंदा। हाणे बाबा असांखे सतो प्रधान ठाहे थो। बाबा चए थो ड्रामा अनुसार तव्हां सभी आत्मायूं तमो प्रधान थी वई आहे, त हिन समय ही मूंखे अचिणो पवंदो आहे। हाणे ॿारनि खे मां ड्रामा प्लान अनुसार वरी खां सेखारण आयो आहे। बाबा चए थो कि मां हर 5000 साल में हिकु बार ज़रूर ईंदो, तव्हां आत्माउनि खे सम्झाणी ॾियण तव्हां वटि ईंदो आहे। बाबा चईंदा आहिनि पहिरियों माण्हू अलाए छा छा कंदा रहंदा हुया, भक्ति मार्ग में माला फेरदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न कि माला में जेका दाणा हूंदा आहिनि न, जेके असां फेरूं था, कुझु बि नाम चई फेरूं था, लेकिन बाबा चए थो माला में जेको फूल हूंदो आहे उहो मां आहियां, ऐं 2 युगल दाना ब्रह्मा सरस्वती, ऐं माला जा जेका बाक़ी दाणा आहिनि उहे आत्माउनि जा यादगार आहिनि जंहिं मुंहिंजी मदद कई। हाणे जीअं असां परमात्मा जे ज्ञान वठी करे परमात्मा जे कार्य में जो जेतिरो ज्यादा मदद कंदो आहे न, उन्हनि आत्माउनि खे दाणे जे रूप में माण्हू माला में पिरोईंदो। परंतु असांखे माला जो अर्थ न सम्झण जे कारण असां त कुझु कुझु जपदा रहंदा आहियूं, पर माला जो यथार्थ अर्थ इहो आहे। उहो ई जो शालिग्राम हूंदा आहिनि, जो माण्हू यज्ञ रचंदा आहिनि तो शिव ऐं शालिग्राम ठाहींदा आहिनि न, त शिव अर्थात निराकार परमात्मा ऐं शालिग्राम उहा आत्मायूं हूंदियूं आहिनि जेकी हाणे परमात्मा जी मददगार थी करनि। भक्ति में बिना सम्झ जे माला बि फेरदा आहिनि, शालिग्राम बि ठाहींदा आहिनि। हाणे मां तव्हांखे भक्ति जी हर ॻाल्हि सम्झायां थो। बाबा चए थो मां ज्ञान जो सागर आहे न, मूं में अथाह ज्ञान आहे। सागर खे शाही ठाहे छॾियो, जंगल खे कलम ठाहे छॾियो, धरती खे कागज़ ठाहे छॾियो, त बि ज्ञान पूरो न थी। एतिरो मूं में ज्ञान आहे, ऐं आहे बि विस्तार त ॾाढो आहे, ऐं सेकेंड जी ॻाल्हि बि आहे कि तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ परमात्मा आहियां। हाणे तव्हां आत्माउनि खे पावन ठाहिणो आहे। कीअं ठाहिणो आहे? मूंखे यादि करे, महिनत जी दरकार न आहे। बाबा हिते कहिड़ी बि ॻाल्हि जी महिनत न कराईंदो आहे, छो जो बाबा चईंदो आहे कि मां तव्हांजो पीउ आहे न, पीउ त ॿारनि खे सहज ई सभु कुझु ॾींदो आहे न। जेतिरो जेतिरो तव्हां स्वयं खे आत्मा निश्चय करे मूंखे पंहिंजो बाप सम्झंदव, सुठी रीति पढ़ाई कंदव, ओतिरो ओतिरो तव्हांखे प्राप्ति थींदी वेंदी। मां हिन ब्रह्मा जे तन में आयो आहे, इनखे भाग्यशाली रथ चइबो आहे। मां तव्हांखे हाणे हीरे जहिड़ो अर्थात देवी देवताउनि जहिड़ो ठाहिण आयो आहे। सतयुग में तव्हांजी बुद्धि ॾाढी सुठी हुई, हाणे त तुच्छ बुद्धि थी वई आहे। बाबा चए थो सुठी रीति पुरुषार्थ करो, टाइम वेस्ट न करो। स्कूल में टाइम वेस्ट करण सां नापास थी वेंदे न। हिते असां नापास कीअं थींदासीं? हिते असां नापास थींदासीं अगरि असां पंहिंजा गुण संस्कार न बदिली कया, ऐं अंत में असांजो पेपर अची वियो ऐं असां वरी बि आसुरी गुणनि जे हिसाब सां ई पंहिंजो जीवन हुन समय कुझु कार्य कयो त फेल थी वेंदासीं न। हाणे बाबा जो ठहिया आहियूं त असांखे दैवी गुण, ईश्वर संस्कार धारण करणा आहिनि, अर्थात पंहिंजो स्वभाव संस्कार ॾाढो शांत मिठो ठाहिणो आहे। बाबा चए थो तव्हां में शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं, सुख, इहे सभु गुण हुजणा खपनि। तव्हां में समाइण जी शक्ति हुजणी खपे, सहन शक्ति हुजणी खपे, सामनो करण जी शक्ति हुजणी खपे, परखणे जी शक्ति, निर्णय करण जी शक्ति, वॾी ॻाल्हि खे नंढो ठाहिण जी शक्ति, ऐं पुराणी ॻाल्हियुनि खे भुलिजण जी शक्ति हुजणी खपे। ये सभु शक्तियूं गुण मां तव्हांखे ॾियां थो त जेतिरो मूंखे यादि कंदव तव्हां में सर्व गुण शक्ति ईंदी वेंदी, सम्झ ईंदी वेंदी। त उन शक्तियुनि गुण सम्झ सां तव्हां जेतिरो पंहिंजो जीवन जींदव न, ओतिरो तव्हां पास थींदा वेंदा।
छोकी परमात्मा असांखे टीचर थी करे पढ़ाई बि पढ़ाए थो न, त पढ़ाई पढ़ाए थो त पेपर बि वठंदो। सम्झो असांखे बाबा चई तव्हांखे शांति सां रहणो आहे, साक्षी स्थिति ठाहिणी आहे, त अगरि असां त बि पंहिंजे जीवन में शांत न रहियासीं, साक्षी स्थिति न ठाहीसीं, हा उल्ला चिल्लाइण जो जो सां खिलण, त पोइ छा थींदो? असां फेल थी वेंदासीं। इन करे बाबा चए थो मां जेकी पढ़ाई थो पढ़ायां उहा सुठी रीति पढ़ो, मां तव्हांजो पेपर बि वठंदव, पोइ हुन में पास न थींदव त फेल थी वेंदव, पोइ घटि मार्क्स ईंदव त पोइ पंहिंजो जीवन सत्य त्रेता में असांखे ओतिरो घटि वर्ष मिलंदो न। हाणे बाबा असांखे चए थो की ॿार तूं बि अभिमानी ठहो। हाणे मां तव्हांखे सभु वेदनि शास्त्रनि जो सार ॿुधाइणो आहे। हाणे सभी आत्माउनि खे शांति धाम में वञिणो आहे, पोइ सतयुग में अचिणो आहे। हिन सृष्टि ते कॾहिं खेल ख़तमु न थींदो आहे। मां हिन सृष्टि खे ख़तमु न करणु आयो आहे, परिवर्तन करणु आहियां। मां हिन सृष्टि शंकर जी आंख खुलण सां कोई सृष्टि जो विनाश न थींदो आहे। विनाश अर्थात ये सभु कुझु पुराणी चीजूं ख़तमु थींदियूं, इहे त पाण ई अहिड़ी चीजूं ठाहियूं आहिनि जो सभु ख़तमु थी वेंदो। हिन में शंकर ऐं भॻवानु थोरी थो कुझु करे, परमात्मा त हिते आयो आहे क्योंकि नई दुनिया जी स्थापना करणु। बाबा चए थो सदैव इहे सम्झो कि हाणे भॻवानु असांजे लिए नई सुख जी दुनिया स्थापन करणु आयो आहे। हिते हिकु रावण ऐं राम जे विच में खेल थो हले। रावण अर्थात पंज विकार, राम अर्थात परमात्मा बाप जी यादि सां असां हिन पंज विकारनि ते विजेता प्राप्त करूं। त बाबा चए थो हर 5000 साल में हिकु बार अची करे माता सभिनि आत्माउनि खे हिन रावण अर्थात पंज विकारनि ते जीत पाराईंदो आहे ऐं स्वर्ग जी स्थापना कंदो आहे। हाणे सचो सचो दशहरो मञण वारो आहे, सची सची दिवाली अचण वारी आहे। असां त हर साल दशहरो था मल्हायूं, दिवाली था मल्हायूं, लेकिन बाबा चए थो ये यादगार आहे। मां जॾहिं आयो हुयमि 5000 साल खां पहिरियों, त बि मां हिन दुनिया में रावण अर्थात विकारनि खे ख़तमु कयो हुयो। हुनजो यादगार त अञा ताईं दशहरो मल्हाईंदा आहियूं, द्वापर युग खां मल्हाईंदा आया आहियूं। हाणे वरी खां मां सचो सचो दशहरो मल्हाइण आयो आहे। त हिन पूरी दुनिया मां सभी मनुष्य आत्माउनि खे, प्रकृति खे, जीव जंतु खे विकारनि सां मुक्त करणु आयो आहे, बुराइनि सां मुक्त करणु आयो आहे। अहिड़ा जीव जंतु जो दुखदाई आहिनि, इन्हनि खे बि मां ख़तमु कराए करे पोइ तव्हांजे लाइ नई सत्युग की दुनिया में सभु कुझु नयो हूंदो। त बाबा हाणे सचो दशहरो बि मल्हाइण असां सां गॾु आयो आहे। पोइ दीपावली अर्थात जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेंदा, अञा ताईं यादगार दीपावली मल्हाइनि था त कॾहिं त चैतन्य में वेठा हूंदा न उहो गद्दी ते। उहो कहिड़ो समय हूंदो? हाणे उहो समय अचण वारो आहे जॾहिं चैतन्य में श्री लक्ष्मी श्री नारायण राज गद्दी ते वेंदा। उन्हनि जे राज्य में अथाह सुख शांति सभिनि वटि संपत्ति हूंदी आहे। हिन करे असां चईंदा आहियूं न दिवाली ते कि सुख शांति संपत्ति, पीस, प्रॉस्पेरिटी, हैप्पीनेस, ये सभु असां हिक ॿिए खे दिवाली जी ॾींहुं शुभकामनाएं ॾींदा आहियूं। चईंदा आहिनि दिवाली खां पोइ नयो साल थो शुरू थिए। छोजी नयो साल अर्थात जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेंदा तॾहिं खां हिकु नयो सुख शांति जो राज्य शुरू थींदो। त उनजे बदिले असां चईंदा आहियूं नयो साल आहे सारे चकर जी ॻाल्हियूं, चकर जी ॻाल्हियुनि खे असां साल में हिकु हिकु ॾींहुं मल्हाईंदा रहंदा आहियूं। जेके बि असां त्योहार आदि मल्हायूं था, इहे हिन सत्य त्रेता द्वापर कलयुग में चक्कर में जो बि चीजूं थियूं न चैतन्य में, उनजो यादगार असां हर साल हिकु ॾींहुं फिक्स करे मल्हाईंदा आहियूं। जीअं चैतन्य में कोई ॿार पैदा थींदो आहे त हर साल हुनजो जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं यादगार जे रूप में। त ईअं ई हर साल कुझु न कुझु माण्हू यादगार जे रूप में उहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि। ईअं ई हिन सृष्टि ते पहिरियों केरु राज्य कई? श्री लक्ष्मी श्री नारायण। हाणे जे गवर्नमेंट थी राज्य करे त पहिरियों लक्ष्मी नारायण राज्य कई। तो फर्स्ट पहिरियों महाराजा महारानी जो यादगार दिवस माण्हू हर साल दिवाली जे रूप में मल्हाईंदा। लेकिन असांखे पतो न आहे, असां त सम्झंदा आहियूं बसि दिवाली अर्थात मेरी लक्ष्मी ईंदी, धन जी कामना कंदा आहियूं।
पर दिवाली जो असली अर्थ इहो आहे, जीअं असां चईंदा आहियूं न 26 जनवरी जे ॾींहुं संवत मतिलबु हिन दुनिया जो नयो रीति रस्म शुरू थियो जी आज़ादी खां पोइ। त सतयुग खां असांजी दुनिया स्वर्ग कहलाईंदी। जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेंदो तॾहिं खां इहा दुनिया स्वर्ग कहलाईंदी। त उहो यादगार दिवस दिवाली आहे। इन सम्झ सां असां हर त्योहार मल्हायूं न। बाक़ी असांजो हर त्योहार सम्झी करे कुझु न कुझु भॻवान सम्झी, देवी देवता सम्झी उन्हनि खां कामना त करो, परंतु अर्थ त पतो हुजे, उन्हनि जी बायोग्राफी त पतो हुजे न। असांखे त इहो ई न पतो आहे कि राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा। लक्ष्मी जो बचपन आहे राधे ऐं नारायण जो बचपन आहे कृष्ण। त इहे उहो नंढेपन जो आहे, इहो वॾेपन जो। हाणे कृष्ण राधा जो जनम ॾींहुं मल्हाए छॾियो। हाणे दिवाली अर्थात हुननि जो स्वयंवर खां पोइ जॾहिं गद्दी ते वेंदा। हर त्योहार जे हिकु असली में अर्थ जो आहे उहो बाबा असांखे ॿुधाए थो। बाबा चए थो हाणे तव्हांखे सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम ठाहिण लाइ मां हिते आयो। तव्हां हाणे ओड़ा ठहो था न। ॾिसो हर पढ़ाई जो एम एन ऑब्जेक्ट हूंदो आहे न। कोई कहिड़ो बि कोर्स खणे कुझु त ठही करे निकिरंदो। हाणे बाबा असांखे पढ़ाई बि पढ़ाए थो, लेकिन हिन पढ़ाई पढ़ी करे फ़ाइदो छा आहे? असां हुन देवी देवताउनि जी दुनिया में वञण जे लाइ उन्हनि जहिड़ा ठहूं था। असां पंहिंजो सुभाउ संस्कार गुण शक्ति ओड़ा पंहिंजे अंदरि ठाहियूं था, पंहिंजे पाण खे परिवर्तन था करूं। कंहिंखे आत्मा खे सॼी आत्मा में ई सुभाउ संस्कार हूंदा आहिनि न। त आत्मा जे सुभाउ संस्कारनि खे असां परिवर्तन था करूं परमात्मा जी शक्ति ऐं ज्ञान सां। त बाबा चए थो कि छोजे सत्संग में वेंदी केरु? असांजो शरीर थोरी वेंदो। इहो शरीर त असांखे उते नयो मिलंदो। केरु वेंदी? आत्मा वेंदी। त आत्मा में छा आहे? मन बुद्धि। मन छा कंदो आहे? वीचार कंदो आहे। बुद्धि निर्णय कंदी आहे ऐं आत्मा में संस्कार बि हूंदा आहिनि। संस्कार बि आत्मा में आहिनि। आत्मा में शक्ति आहे कर्मेंद्रियनि खे हलाइण जी। त इन रीति मन जा वीचार, बुद्धि जी निर्णय शक्ति, संस्कार और शरीर सां कीअं असां कर्म कराइणो, इहे सभु असांखे बाबा सिखाए थो। सभु असांजा कर्म, असांजा बोल, असांजी चलन सोचन, जेकी बुद्धि आहे, सभु असांखे सुठो ठाहिणो आहे, परमात्मा जहिड़ो ठाहिणो आहे, दिव्य ठाहिणो आहे। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। साक्षी स्थिति में स्थित थी करे परिस्थितियुनि जे खेलनि खे ॾिसण वारा संतोषी आत्मा ठहूं। बाबा चए थो कहिड़ी बि हिलाइण वारी परिस्थिति हुजे, लेकिन असांजी स्थिति कीअं हुजे? साक्षी। साक्षी स्थिति अर्थात मां आत्मा परमात्मा सां गॾु उहो ॻाल्हियूं हुन परिस्थिति में सभु कुझु ॾिसां थी, ॿुधां थी। साक्षी अर्थात मां आत्मा परमात्मा सां गॾु आहियां। साक्षी स्थिति में स्थित थी वञो त अनुभव थींदो असांखे कि जीवन में जो बि ॻाल्हियूं हलनि थियूं न, उहो त जीअं पपेट शो, कठपुतलियुनि जो खेल थो हले। त इहो असांखे प्रैक्टिकल में करे ॾिसणो आहे कीअं पपेट शो थो हले। दुनिया में जेको बि हले थो असां आत्मा हिक ॿिए सां खेल था खेॾूं न। जीअं टीवी में असां ॾिसंदा आहियूं कोई कहिड़ो बि सीन थो हले त असां थोरी हुनखे रोके सघंदा आहियूं। असां साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं न। ऐं पंहिंजे पाण खे मन खे बि शांति करे रखंदा आहियूं कि न इहे त ईअं सीरियल आहे ईअं खेल था खेॾनि। ईअं ई दुनिया में बि जेको थो हले असांखे दुनिया खे बि इन रीति ॾिसणो आहे। पंहिंजी लाइफ में जेकी बि ॻाल्हि थी थिए हुनखे बि इन रीति ॾिसणो आहे। हाणे एतिरी शक्ति जॾहिं परमात्मा चए थो ईअं ॾिसणो आहे त एतिरी शक्ति बि ॾींदो। अगरि असां हुनजी चए ते हलंदासीं कि सभु कुझु पपेट शो कठपुतली जी तरह खेल था खेॾनि सभु, इन रीति असां सभु ॾिसंदासीं त ओड़ी शक्ति बि असांखे त ॾींदो। लेकिन कॾहिं ॾींदो बाबा? जॾहिं असां
चाहींदासीं कि हा मां बाबा मां साक्षी थी करे ॾिसंदमि। पंहिंजी शान में रहो त खेल ॾिसण में मज़ो ईंदो। श्री संगम युग श्रेष्ठ शान संतुष्ट मणि ठहण जो, संतोषी थी करे रहण जो आहे। छोजे हाणे त बाबा असांखे सभु ॿुधाए छॾियईं न कि असां सभु आत्मायूं हिक ॿिए सां खेल था खेॾूं। त बुरो थो अचे या सुठो थो अचे असांजे कर्मनि अनुसार थो अचे, पिछले जन्मनि जे कर्मनि जो, पिछले कर्मनि जो। लेकिन हाणे मूंखे पंहिंजा कर्म सुठा करणा आहिनि ऐं पिछले जो असांखे साक्षी थी करे चुकतो करणो आहे। इन शान में रहो कि मां निराकार परमात्मा सां गॾु आहियां, साक्षी स्थिति ते स्थित आहियां, संतुष्ट मणि आत्मा आहियां, संतोषी आत्मा आहियां। इन शान में रहण सां मां आत्मा कॾहिं बि परेशान न थींदी। संगम युग ते परमात्मा असांखे विशेष संतुष्टता जी देन ॾियण आहे। स्लोगन आहे, अहिड़ा ख़ुशनुमा ठहो जो मन जी ख़ुशी असांजे सूरत सां स्पष्ट ॾेखारे मिले। असांखे एतिरो ख़ुशि रहणो आहे मन सां। मन ख़ुशि थींदो त आपे असांजी सूरत में बि सदा छा रहंदी, ख़ुशी रहंदी। त मन खे सदा असां ख़ुशि रखूं, हुनजे लाइ छा करिणो आहे, रोज़ कुझु न कुझु ख़ुशी जी ॻाल्हि सोचो ऐं सॼो ॾींहुं हुन ख़ुशी जी ॻाल्हि जे बारे में ई सोचता रहो। अगरि थोरी सी बि ख़ुशी गायब थी थिए, वरी कुझु न कुझु ख़ुशी जी ॻाल्हि सोचो। त बाक़ी जीअं असां व्रत रखंदा आहियूं, जो बि कुझु कंदा आहियूं, हाणे इहे सभु करो, इहे व्रत रखो कि मूंखे सदा शांत रहणो आहे, सदा ख़ुशि रहणो आहे, सदा संतुष्ट रहणो आहे, साक्षी स्थिति में रहणो आहे, सदा संतोषी रहणो आहे, सहनशील ठहिणो आहे। इहे अहिड़ा पंहिंजे पाण अंदर ई अंदर व्रत रखो। मुंहिंजी आत्मा खे ईअं ठाहिणो आहे। अच्छा।